अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधाज जखन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास में ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास मुबीना जिन्स तब्दील करण की ख़्वाहिश रखंदड़ गुलशन हैदर कॉलोनी वासी 21 सालन के नौजवान तहा खोसो के टाउन पुलिस पारां अदालत में पेश किया वियो, जिते नौजवान बयान ॾींदे चयो त आउं जिन्स तब्दील करे औरत थियण चाहियां थो ऐं पढ़ियल लिखियल आहियां। मूं मैकेनिकल इंजीनियरिंग में BA कई है। आउं पंहिंजे पाण खे औरत महसूस करियां थो, पर मुंहिंजा माइट राज़ी न आहिनि, जिन्स तब्दील करण नथा ॾियनि ऐं मूंखे हिरासा करे तशद कंदा आहिनि ऐं मुंहिंजा माइट वार कटे तशद जो निशानो बणायो। इन वधीक चयो त मूं डॉक्टरनि सां राब्तो कयो आहे, जिन मूजिबि मुंहिंजे जिन्स तब्दील थी सघे थी, पर माइटनि ख़ातिर हू 6 महीना साइको स्पेशलिस्ट खां इलाज कराईंदो ऐं 6 महीना अंदरि हुन जो ज़हन तब्दील थी वियो त हू बिना जिन्स तब्दील करण जी ज़िंदगी गुज़ारे सघे थो, त हू जिन्स तब्दील न कराईंदो। ऐं माइट सां गॾु रहणु चाहियां थो, पर शर्त उहा आहे त मूंखे तशद जो निशानो न बणाइनि। जॾहिं त उन मौक़े ते नौजवाननि जे अमर गज़ाला सरफराज़ अदालत में पेश थी, जिते हुन पारां नौजवान ते तशद न करण जी यकीन दहानी कराई ऐं संदसि अमर चयो त मुंहिंजो पुटु साइको जो मरीज़ थी वियो आहे, उन करे साइको स्पेशलिस्ट खां इलाज कराईंदासीं। जॾहिं त अहिड़े बयान बाद अदालत नौजवान खे माइटनि हवाले करण जो हुकुम ॾिनो वियो। जॾहिं त उन मौक़े ते नौजवान जे वकील आसिफ़ चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद नौजवान खे पुलिस बाज़ाब करायो। अदालत में तव्हां ॿुधायो त मूंखे माइटनि तशद कयो, तंग थी मूं ख़ुदकशी जी कोशिशि कई, पर आउं बची वियसि। जंहिं बाद अदालत में माइटनि पारां नौजवान खे तशद न करण जी लिखत में बयान ॾिनो आहे। नौजवान उहो पिणु चयो त खेसि का ख़बर न आहे त संदसि वीडियो कंहिं सोशल मीडिया ते वायरल कई आहे। उन उहो पिणु चयो त मीडिया वारनि खे आउं बयानु नथो ॾियणु चाहियां। जंहिं बाद अदालत पारां पुलिस खे हुकुम ॾिनो वियो त नौजवान खे मीडिया खां परे रखियो वञे ऐं संदसि कंहिं बि क़िस्म जो मीडिया खे बयानु वठणु न ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।